हा हा ॿ शयूं थींदियूं आहिनि, हिकिड़ो थींदो आहे प्रारब्ध, ॿियो थींदो आहे पुरुषार्थ। ध्यानु ॾिजो, प्रारब्ध था पहले रचा, प्रारब्ध यानी किस्मत भाग, पाछे रचा शरीर, तुलसी चिंता क्यों करे भजले श्री रघुवीर। नारद जी चवनि था मां कॾहिं टेंशन न कंदो आहियां, चिंता न कंदो आहियां, श्री नारद भक्ति सूत्र में। छो बाबा? चवनि था जेको मिलणो आहे मिली रहंदो, जेको न मिलणो आहे उहो मिली नथो सघे, पोइ छाजे करे चिंता कयां। जेको थियणो आहे थी रहंदो, जेको न थियणो आहे उहो थी नथो सघे, पोइ छाजे करे फिकर कयां। त पुरुषार्थ कहिड़ो आहे? चई भॻवान जो भजन करण ई पुरुषार्थ। इहो लिखियलु न हूंदो आहे, इहो तव्हांखे त उदम करिणो आहे। जीअं महिनत दुकान में कंदा आहियूं, तीअं भक्तीअ में महिनत करणी आहे, भजन करिणो आहे। संसार जा सुख जेके आहिनि लिखियल मिलियल उहे मिलंदा, न लिखियल न मिलंदा। चओ जय श्री कृष्ण। ऐं न लिखियल बि अगरि मिलनि त सम्झिजो भॻवान जे कृपा सां ई मिलंदा। ऐं कृपा नाहे, भक्ति नाहे त मिलियल बि हली वेंदा। सम्झो था हिन ॻाल्हि खे? या हीअं कयो या हीअं कयो, सम्झ में अचेव थी? अगरि भगवत कृपा आहे, भगवान जी सत्संग भक्ति जी कृपा आहे त नओं लेख ठही वेंदो आहे, सम्झो। ऐं भक्ति न आहे त मिलियल बि विछड़ी वेंदा आहिनि, मुठीअ में आयल बि हली वेंदो आहे। हिकिड़ो प्रसंग ॿुधो भाई, हिकिड़े माण्हूअ तपस्या कई, परिवार, उन जी धर्म पत्नीअ तपस्या कई, पतीअ बि तपस्या कई, ऐं उनजे पुट बि तपस्या कई देवता जी। हाणे देवता जल्दी राजी थियो, पहिरियों अची करे माईअ खे दर्शन ॾिनई। उमिरि वॾी थी वई, 60-60 साल जा थी विया, ग़रीबी हुई ॾाढी। सोचियूं असां समृद्धि बि घुरंदासीं, भॻवान जो भजन वग़ैरह घुरंदासीं, या जेको मिलियो प्रभुअ जी कृपा थी। लेकिन जीअं देवता आयो त नियत बदिलजी वई। उहा जेकी माई वेठी चई देवता मूंखे बिल्कुलु ईअं करे छॾ जीअं सुर्ग जी अप्सरा हूंदी आहे। 16 साल जी छम छम करे मां बिल्कुलु ईअं अप्सरा बणिजी वञा, सुंदरी बणिजी वञा। देवता त आयो ई, चई तथास्तु। हाणे उहा माई जेकी हुई उहा त सुंदरी ठही हुई अप्सरा वांगुरु। हाणे अचानक रथ ते चढ़ी करे कोई राजकुमार आयो, हाणे उनखे ॾिसी करे मोहित थी वियो। ऐं पति त हुनजो वीचारो 60 साल जो, ऐं धर्म पत्नी 16 साल जी पई लॻे, हुई त उहा बि 60 जी। लेकिन राजकुमार खे ॾिठई त हुनजो वीचार बदिलजी वियो। चईसि देवी मूंसां शादी कर ऐं राणी थी सुख माण। लॻे थो तुंहिंजो पिता हूंदो। चई छॾ न, हाणे पिता आहे केरु आहे, इहे ॻाल्हियूं छॾ, बाक़ी अॻियूं पोयूं ॻाल्हियूं छॾ, त मां तोसां शादी कंदीमांइ। चई बसि रथ ते वेह, सम्झ शादी थी वई। रथ ते वेठियो ऐं राजकुमारीअ खे वठी हलियो। हेॾे जेको हुनजो मुड़ुसु मंगलूराम पियो तपस्या करे, हुनजो अंदरि ई सड़ी वियो। हा, हेॾे देव देव करे, ऐं हेॾे अंदरि गुस्सो अचे, देव देव नमो नमो, देव नमो नमो। ऐं हेॾे ॾिसे त ज़ाल भॼी वई बि हुन सां, राजकुमार सां। थोड़ी देरि थी त हाणे हुनखे बि दर्शन थियो, मंगलूराम खे। हाणे सोचे पियो मां धन दौलत घुरंदुमि, वॾी बादशाही घुरंदुमि, रिद्धियूं सिद्धियूं घुरंदुमि, लेकिन हाणे वीचारी बदिलजी वियो। चई ॿियो कुझु न ॾियो, मुंहिंजी ज़ाल वई अथव राजकुमार सां, उहा कुती बणिजी वञे। अरे भैया कहिड़ो वरदान तो? चई ॾियणो तो त इहो ई ॾियो। इहे तथास्तु। हुनखे अंदरि बाहि लॻी वई, दोखो ॾेई भॼी वई। हाणे राजकुमार बढ़िया हुनखे गॾु वठी वञे, ऐं अचानक उहा जेकी हुई उहा सुंदर जेकी ठही वई, उहा कुती बणिजी वई। राजकुमार जा वाइसर ढिला थिया, धरती खिसकी वई, गछ खाई किरण लॻो, ॾंदण पइजी विया। तुरंत धिको ॾेई करे रथ तो हेठि लाथई। पतो न आहे केरु भूतनी वूतनी आई आहे, कोई आत्मा आहे, सुंदर रूप धारे मूंखे ठगे पई, सुठो थियो पतो पइजी वियो। वठी धिको ॾिनई, कूं कूं करे भॼी वई वीचारी। हाणे वीचारी पुछ घुमाए ऐं पंहिंजे मुड़ुस ॾे वापसि अची वई। तुंहिंजी इहा ई गति आहे, धूड़ पाए। हाणे इहो श्वान ठही करे घुम तूं। श्वान यानी कुत्तो, कुती। हाणे वीचारे पुट खे भॻवान हुन देवता दर्शन ॾिनो। भॻवान जी भक्ति न कयूं न, देवता, कंहिं देवता खे मञूं, कई भूतनि प्रेतनि जी बि पूजा कंदा आहिनि। हाणे देवता राजी थियो, हा पुट तूं वरदान घुर। चई बाबा अगरि राजी आयो त हिकु ई वरदान ॾियो, मुंहिंजी मम्मी जीअं जो तीअं ठही वञे पहिरियों वांगुरु। हा, पहिरियों अप्सरा बणिजी वई, सुंदरी बणिजी वई, कुती बणिजी वई, हाणे वापसि मुंहिंजी मम्मी जीअं हुई उहे 60 साल जी बणिजी वञे। चओ हरे राम। देवता चयो तथास्तु। हाणे हेॾा साल तपस्या कयूं, टिनी राजी कयूं देवता खे, वापसि आया ठन ठन पाल। हथ में छा आयो ॿुधायो? जीड़ा वया तेड़ा आया।
आयो कुछ हथ में, लेकिन ये सत्संग आहे जाते माण्हू पल भर भी वेही रहे त कॾहिं खाली न वेंदो आहे। क़िस्मत बदिलजी वेंदी आहे, मुक़दर बदिलजी वेंदो आहे। आहा, न लिखियल लेख बि लिखिजी वेंदा आहिनि, नरक 84 लख जूणियूं कटिजी वेंदियूं। हरि बोल।